वारह में पीपी सूबाई सदर निसार अहमद खोड़ो जी आमद। वडेरे अली हसन ब्रोही जी वफ़ात बाद संदसि जे पुट बशीर अहमद ब्रोही सां ताज़ियती दुआ घुरी। उन मौके ते अवामी प्रेस क्लब सहाफ़िन पारां इलाइक़ाई मसइलनि ते सवालनि जे जवाब में हुन चयो त बोर मुतासिरनि जी बहाली सिंध सरकार जे वस में नाहे। असां वटि फंड नाहिनि। मुतासिरनि जी बहाली लाइ आलमी सहकार जी ज़रूरत आहे। फंडिंग न हुजण सबबि हारियुनि आबादगारनि खे ॿिज ॾियण वारो फ़ैसिलो मुलतवी कयो वियो आहे। वारहे खे मुस्तक़बिल में ॿोॾि खां बचाइण लाइ साॻिई FP बचाओ बंद ऐं RBOD खे मज़बूत कयो वेंदो। कराची वाक़े ते अफ़सोस आहे, इमरान ख़ान इक़्तिदार खां अलॻि थियण ते पाकिस्तान मुख़ालिफ़ हरकतूं करे रहियो आहे। खेसि सियासतदान नथा मञूं। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।